नवाज़ लीग सरबराह मियां नवाज़ शरीफ चयो आहे त इलेक्शन खटण या हुकूमत ठाहिण लाइ कूड़ न ॻाल्हाइण घुरिजे। 3 भेरा वज़ीर आज़म रही चुको आहियां, उहिदे जी लालच नाहे। मुल्क जे वज़ीर आज़म खे पुट खां पघार न वठण ते फारिग कयो वियो, जंहिं जो मिसाल नथो मिले। मरी में कारकुननि खे ख़िताब कंदे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ चयो त 50 सालनि खां ॿुधो पए त सिंध में कोयलो आहे पर इस्तेमाल न कयो वियो। नवाज़ लीग हुकूमत कोयले ते कम करण शुरू कयो ऐं बिजली पैदा कई। नवाज़ शरीफ चयो त जॾहिं मुंहिंजे ख़िलाफ़ कुझु न मिलियो त मूंखे नाअहल करार ॾिनो वियो। मुल्क जे वज़ीर आज़म खे पुट खां पघार न वठण ते फारिग कयो वियो। अहिड़ो मिसाल किथे नथो मिले। हुन जो वधीक चवणु हो त हिकु शख़्स हुकूमत में अची क़ौम खे गुमराह कयो ऐं मुल्क में तबाही आंदी। अवाम खे सब्ज़ बाग ॾेखारण बदिरां अमली ख़िदमत यकीन रखूं था। जॾहिं वज़ीर आज़म हुयसि तॾहिं मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। नवाज़ लीग हुकूमत IMF जो प्रोग्राम मुकमल कयो हो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त पाकिस्तान सां ज़्यादती कई वई, जंहिं जो बार क़ौम खे खणणो पइजी रहियो आहे। असां IMF खे खुदाहाफ़िज़ करे छॾियो हो। पाकिस्तान ग्रे लिस्ट में हो, जंहिंखे असां वाइट लिस्ट में आंदो। ग़लतियुनि मां सबक़ सिखी अॻिते वधणो पवंदो।